नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ में खबर ॾींदा हलूं त फरीदाबाद लॻ ॻोठ सईदपुर जे नौजवान फरमान चांडियो खे 6 महीना गुज़रण बावजूद फोती कोटा तहत तालीम खाते दादू में जूनियर क्लार्क जो पोस्टिंग आर्डर न मिली सघियो। नौजवान जे वारसन सोट दिलबर चांडियो भाउ सिंगार अली, रहमान अली, कामरान अली सां गॾिजी 19 ॾींहं बि बुख हड़ताल जारी रखी वई। नौजवान दाहूं कयूं त 6 महीने खां जूनियर क्लार्क जी पोस्टिंग नथी ॾिनी वञे ऐं मुसलसल सरापा एहतजाज बणियल आहियां। मुंहिंजो एहतजाज जो को बि नोटिस वठण लाइ तयार न आहे, जॾहिं त मूंखे 2 लख रिश्वत ॾियण जी करे पोस्टिंग आर्डर लाइ राहियो पियो वञे। यतीम बचड़े वाल आहियां, मां एतिरा पैसा किथां आणियां। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ सेक्रेटरी सिंध, सेक्रेटरी तइलीम सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर ऐं ॿिनि लाॻापियल इख़्तियारनि खे अपील कई आहे त मुंहिंजे एहतजाज जो नोटिस वठी मूं यतीम खे पोस्टिंग आर्डर ॾियारे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।